टंडो जानो मुतलक शेख परखियो जे गोठ दरिया खान थईम भरसा गोठ गुलाम हुसैन थईम में जमीन ते कब्जा खोर ग्रुप जे बासरन हाजन लगारी पारां पंहिंजे सवेन हथियारबंदनि जी मदद सां हला करण, गरीबन जा घर डाहे, ट्रैक्टर जी मदद सां बिल्डोज करण ऐं गोठ में जमीन ते कब्जो करण खिलाफ आल पाकिस्तान समाजी तंजीम जी जॉइंट सेक्रेटरी अली अहमद जरवार ऐं अली हसन कलोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जिते आल पाकिस्तान समाजी तंजीम जे प्लेटफॉर्म तां जिते असांजे आल पाकिस्तान समाजी तंजीम जो जेको खज़ान जी मरकज़ी खज़ान जी अली सिकंदर थईम साहब जो गोठ जेको सेक्रेटरी गोठ गुलाम हुसैन थईम जिते बात में तोड़ो करे गोठ खे मुसलमान में थियो ते बिल्डोज़र ऐं ट्रैक्टर हलाए घर राइज जातन उन्हें बेघर करे उनते पूरी एफआईआर दाख़िल करण असां उन जेको अमल जे सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं असां जेको सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस खे इहो ॿुधाइणु चाहियूं था एसएसपी जेको आहे हिकिड़ो मोहम्मद ख़ान बात जी वगार वेठो वगार वण छॾे ॾे ऐं हुननि सां जेको बात जेके आहिनि ग़लति कयो हुनखे कानून जे कढाइण में आंदो वञे ऐं अली सिकंदर थईम सां इंसाफ़ कयो वञे। असां जेको मज़म्मत करियूं था लफ़्ज़नि जी ऐं इन हरकत जी जेको तमामु घणो ग़लति थियो आहे उन कोर्ट खे मुस्मार कयो वियो आहे त असां जेको सिर्फ़ु हिते न पर पूरी सिंध में जेको एहतिजाज कंदासीं ऐं हर नंढे वॾे शहर में जेको एहतिजाज कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।